हिते असां बि अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं ॾखण मां, जिथे पुराणे संगावती तकरार तां हथियारबंदनि हथां मारिजी वियल शख़्स जे वारसनि एहतजाजी धरणो हंयो आहे। शिकारपुर रतदेरो इंडस हाईवे ते बस स्टैंड वटि धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। हथियारबंदनि पुराणे संगावती तकरार तां हथियारबंदनि शाहनवाज़ शर खे क़तल करे छॾियो। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फरहाम कयो वञे। मुज़ाहिरीन जो एसएसपी ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो आहे। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं ॾखण मां, जिथे पुराणे संगावती तकरार तां हथियारबंदनि हथां मारिजी वियल शख़्स जे वारसनि जो एहतजाजी धरणो। शिकारपुर रतदेरो इंडस हाईवे ते बस स्टैंड वटि धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो आहे। गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं आहिनि। हथियारबंदनि पुराणे संगावती तकरार तां शाहनवाज़ शर खे क़तल करे छॾियो हो। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फरहाम कयो वञे। मुज़ाहिरीन जो एसएसपी ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो हुओ। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। पुराणी संगावती तकरार तां हथियारबंदनि हथां मारिजी वियल शख़्स जे वारसनि एहतजाजी धरणो हंयो आहे। शिकारपुर रतदेरो इंडस हाईवे ते बस स्टैंड वटि धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो आहे। गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं आहिनि।